ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकिड़ो कॉलेज जो प्रोफेसर हो, उन खे पंहिंजे ॾाढे होनहार स्टूडेंट खे फेल करे छॾियईं। पेपर शायदि सुठो न वियो हूंदुसि। उहो स्टूडेंट चएसि थो, प्रोफेसर साहिबु मूंखे तव्हां सां अकेले में गॾिजिणो आहे। चएसि थो, ॿुधाए भई। चए थो, ॾिसो मां तव्हां खां 3 सुवाल पुछां थो, अगरि टिनी जा जवाब तव्हां न ॾिना त तव्हां मूंखे पास करे छॾिजो। चएसि थो, ठीकु आहे। चएसि थो, उहा कहिड़ी शइ आहे जेका लीगल आहे पर लॉजिकल न आहे? ॿियो सुवाल, उहा कहिड़ी शइ आहे जेका लॉजिकल आहे पर लीगल न आहे? टियों सुवाल, उहा कहिड़ी शइ आहे जेका लॉजिकल बि न आहे ऐं लीगल बि न आहे? प्रोफेसर मुंझी थो पए, चए थो अलाए, हुनखे सम्झ में नथो अचे। चए थो, भई मूंखे त नथो अचे। चए थो, पोइ मूंखे पास कयो। ॾिसो मां होशियारु आहियां, मां तव्हांखे चयो। हुनखे पास थो करे छॾे, पर हुनखे राति जो सही निंड नथी अचे। चए थो, यार ही कमाल आहे, मूंखे त सम्झ में नथो अचे छा आहे करे। ॿिए ॾींहुं अचे कॉलेज में थो चए, सभिनी खां इहो सुवालु पुछे थो, भई मूंखे ॿुधायो। 3 सुवाल हुन खां पुछे थो, भई मूंखे केरु जवाबु ॾेई ॿुधाए त मां हुनखे इनाम ॾींदुसि। हिकु छोकिरो होशियारु हो, उहो हथ मथे थो करे। चए थो, मां थो ॿुधायां। चए थो, ॿुधाए। चए थो, तव्हांजी उमिरि आहे 60 साल ऐं तव्हां शादी कई आहे 23 साल जी छोकिरी सां। इहो लीगल त आहे पर लॉजिकल न आहे। चई, हा। ॿियो ॿुधाए। चई, ॿियो, तव्हांजी जोइ हिकु 20 साल जे छोकिरे सां प्यारु कंदी आहे। इहो लॉजिकल त आहे पर लीगल न आहे। चलो, अच्छा हाणे 3 जो जवाबु ॾे। चए थो, तव्हां हुन 20 साल जे छोकिरे खे कल्ह पास करे छॾियो। न उहो लीगल आहे न उहो लॉजिकल आहे। चओ ओम साईं राम।